ओहे दी सदान वारो अल्लाह जे नाम दे खैर खिरात अल्लाह जे नाले दे नजर न्याज हुसैनी सदान वारो अल्लाह जे नाले दे खैर खिरात या अटकल सटकल न क्यों नजरे अल्लाह न्याज दे हुसैन ये नचो नजरे अल्लाह न्याज अल्लाह अल्लाह जे नाम गुज़ाए पेके जो नालो न मिलायो ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाईरो सारी जिंदगी आल बेतना साहबन अल्लाह जे नाले ते खैर खिरात कया जो इरादो क्यों जो असा भी अल्लाह जे नाले ते खैर खिरात कंदा रहंदा जे नाले ते जायज ना के पीर जे नाले ते देग लाण के फकीर जे नाले ते देग लाण जायज ना यारी बारी यो भी जायज ही नहीं असांखे तो मुख सां चवण थो पए त हिननि यारनि खे थी छा वियो आहे साईं पीरान पीर काथे आहे त बगदाद में पर जन्नत में आहे न मञो था न पो जन्नत में खीर जो नहरियूं आहिनि कनि न ॻाल्हायो न था पढ़ा आया तो क़ुरान जी थकी पिया उसी भी वरतो तो हाणे ओ वमय वीमान तजरिया फबैया फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान वदे आवाज़ काथे पीरान पीर जो जन्नत में खीर जो नहरियूं आहिनि कनि न पो जेको अल्लाह सॼो महीनो पीरान पीर के खीर पीआरे तो यारी बारी नथो पीआरे तां वारे पानी वारे खीर जो इंतजार तो कराए था न माण्हू वेड़ा दाल में थी पिया आहिनि किलो खीर आहे त 2 किलो ठोके पानी दाण अरे अबा हे छा कयो चए साईं मुल्क में बदअमनी थी वई आहे तेजे करे खीर आ पीर मुर्शिद के अकेलो किए छड्यो 2 किला तेजे करे खलीफा साईं सा गडे दा दे पानी जा अटकलो न क्यों खीर वारो क़यामत जे ॾियारे टंगिया पिया हूंदो पानी न मिलायो हमरा जे बियो खीर वारो दरिया वहे पियो हिन वरी छा कयो जग भरे खणी खीर जे ड्रम में विधे त मछी भी हिकिड़ी नंढड़ी कुरड़ी खीर में अची वई पानी सां गॾु ॾिने जो हिकिड़ी जाइ ते खीर त उहा मछी फतके पई त हमराज बा हे मछी कान आई जब हाणे में वञनि थियूं दरिया ते पीतो ने पानी पोइ ज़रूर वात में या कुरड़ी वई त वरी खीर मां निकिती आहे केॾा अटकली थी पिया आहिनि माण्हू मिलावट नबी साईं फरमायो मिलावट करण वारो असां नाहे जेड़ो खीर अल्लाह में कढे तो ओड़ो खीर माण्हुनि ताईं पहुचायो माण्हुनि जूं दुआऊं वठो अल्लाह तव्हांखे दुनिया आख़िरत में आबाद करे इन्न लकुम फिल अनामिल इब्रह नुस्कीकुम मिम्मा फी बुतून मिन बैन फरसिन व दमिन लबना लबनन खालिसन साइगल लिशारिबीन वदे आवाज अल्लाह फरमायो खीर में मां वफादार रखिया घणा हिकु वात जो ज़ाइक़ो पींदा वींदा खीर मज़ो ईंदो
बे नंबर ते अल्लाह फरमायो न मां विटामिन रखी आहे ताक़त। हाणे त माण्हू अहिड़ो था असांखे खीर पीआरनि, वात जो ज़ाइको त पंहिंजी जाइ ते। हा तूं वात तो थी वञे कोड़ो, पर पीअण खां पोइ ताक़त त पंहिंजी जाइ ते। हा तूं रही खुई ताक़त वञे थी निकिती। खीर पीअण खां पोइ बाथरूम में आवक जावक लॻी पई आहे, ॼण वेचारे खे सरकारी ड्यूटी मिली आहे। ज़ालिमो ईअं न कयो। अॼु इरादो कयो चए इंशाअल्लाह ताला खीर पीवर माण्हुनि ताईं पुॼाईंदा। मां तव्हांखे अर्ज़ु पे कयुमि, सी बि घणो लॻो पिया मौज़ूअ खे ढुको न कयूं। हेॾे निहारियो अब मां थ्रेशर त न आहियां, तकियो हेॾे थोरो ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। हज़रत पीरान पीर काथे? जन्नत में। पोइ जन्नत में खीर जूं नहरियूं आयल करनि, पोइ सॼो महीनो साईं खीर पीए थो, यारी ॿारी नथो ला ॾेसि। चवंदा साईं पीरान पीर जे नाले ते यारी ॿारी खीर ॾियो, न त साईं बिब फाड़ींदा, न त साईं मेहूं मारींदा। ओ पागल उहे छा चई रहिया हो? छो था माण्हुनि खे वर्गलायो ऐं बरगलायो? साईं पीरान पीर खे खीर जी ज़रूरत ई न आहे। ओ जन्नत जूं नदियूं वहंदियूं, उतां तो खीर पिए। फीमा ऐनान तजरियान फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान। अञा हीअं चवनि त पोइ बि ॻाल्हि ठहे थी त अल्लाह जे नाले ते ॾियो, पीरान पीर जे रूह खे बख़्शो। ईअं पोइ बि ठहे थो न दा? ॾियो साईं पीरान पीर जे नाले ते, वरी साईं जे नाले ते अठी मुला वरी पाण था पीअनि खीर। अड़े मुला हे छा कई? चए बा मुआरो पेट पोस्ट ऑफिस जो डबो। हाणे मां बगदाद ताईं खीर कीअं पुॼायां साईं ॾे? हेलीकॉप्टर त न आहे मूंखे, जहाज त न आहे, हेॾो मां खीर पींदो वेंदुमि, मुंहिंजे अंदरो अंदरो पेट मां ट्रांसफर थी साईं ॾे बगदाद वञी पुॼंदो। हलो मुला तुंहिंजियूं मिठियूं ॿोलियूं आए वञ तो ट्यूं ट्यूं पियो कर, पेट में पाण खे सूर, हाणे वरी पीरान पीर जे नाम। तव्हां बि मिड़े मौलवियुनि खे ॾींदा कयो चुको खीर जो। तव्हां बि थी पिया पका ठिकर जा थाम, टुकड़ो खीर जो ॾींदा अचो त इहो पीरान पीर जो वंझ तव्हांखे हणनी न। तव्हां बि सॼो खीर पाण पीतियूं वेठा हो, ॿारनि खे पीआरियूं वेठा हो, विकिणियूं वेठा हो। मुला खे चुको न ॾींदो, मुला खे बि पायो चए थो भला सॼो महीनो पाण खीर पीता तो, भला यारी ॿारी त हिकु महीनो रोक कयां मां। ये अटकलों मौलवियुनि जूं, ये मुलनि जालनि जूं चालबाज़ियूं। पीरान पीर जे नाम ते खीर ॾियणु नाजायज़ हराम आहे, वठण बि नाजायज़ हराम। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाई, गैरुल्लाह जे नाले ते नज़र नियाज़ करण जो हराम जो हराम आहे। पीरनि फ़कीरनि जे नाम ते देगियूं लाइण हराम आहिनि। नाले अल्लाह जे लाइ जन बाक़ी साले सवाब जंहिंखे बि कजे, के पीर के कजे, के वकीर के कजे, के पांजे के कजे, के पराए के कजे, या सॼी दुनिया जे मरी वियल मुसलमाननि के कजे, ई सारे सवाब जायज़ा देग भत जी अल्लाह जे नाम ते लाहे ऐं सॼे दुनिया जे मुसलमाननि जे रूह खे इन्हनि जो ई सारे सवाब बख़्शो। इंशाअल्लाह ताला तव्हां दुनिया में भी आबाद, आखिरत में भी अल्लाह तव्हांजा बेड़ा ई पार फरमाए। हिकिड़ो वरी मूंखे जट चए पियो, चई साईं तव्हां जो मोहलनि जी ख़ैरात कंदा हो उन्हनि जे नाम ते। मां जो वॾो पागल आहे, चरियो आहे असां कॾहिं ईअं चयो आहे त असांजो जेको मरी वियो आहे असां हुन जे नाले ते देग था कयूं, उहो असां को राज़ी थिए, ईअं चवंदा आहियूं छा?
असां चवंदा आहियूं अल्लाह जे नाले ते देग लायूं था ख़ैरात था कयूं इन जो सवाब अल्लाह उन मोल खे नसीब फरमाए ईअं कंदा आहियूं न हुन चरेगी ॻाल्हि सम्झ में न पई अचे मुशरिक हुई चरिया कुरान में अल्लाह फरमाए खर में न समाए अबू मरूम चवंदो को गदह को किरे तॾहिं बि 2-3 कलाक हुन जो मथो फिरंदो हे जो आसमान किरिया हुननि जो दिमाग़ ई जाइ ते नाहे साईं तव्हां जो कंदा मोलनि जे लाइ ख़ैरात उन्हनि जे नाम ते मां जो चरिया कॾहिं असां ईअं किथे चयो आहे त हे मोल ख़ुशि थिए असां हुन जे नाले ते था कयूं असां बि तव्हांखे चऊं था भले तव्हां यारी बारी कयो पर अल्लाह जे नाम ते कंहिंजे नाम ते यारी बारी छो सॼो महीनो कयो हा सॼो साल कयो ख़ैर ख़ैरात कयो कंहिंजे नाले ते ऐं इहो नियत में ख्याल रखो त इन जो सवाब इन जो ईसाल हज़रत पीरान पीर खे अल्लाह नसीब फरमाए असां बि खाइण लाइ तयार हे मोहरम में वरी कंदा थी नज़र अल्लाह न्याज़ असांखे फसाइण जे लाइ इहा छा जी अटकल आहे हे चवंदा आहिनि त असां हज़रत इमाम हुसैन खे राज़ी था कयूं हे भत करे हे देगियूं लाए उनखे ख़ुशि था कयूं उहो साईं असां राज़ी थींदो अल्लाह जो ख़्याल हिननि में हूंदो ई न आहे असां तॾहिं चवंदा आहियूं हराम आहे हे असांजा दोस्त मुस्लमान चवन त हे अल्लाह जे नाले ते असां ख़ैरात कई इन जो ईसाल सवाब अल्लाह शहीद करबला वारनि खे नसीब फरमाए इमाम हुसैन खे नसीब फरमाए खणी अचो इहे भत त असां बि खाइण लाइ तयार आहियूं हे अटकल था करनि नज़र अल्लाह न्याज़ अटकली थी पिया आहिनि माण्हू ख़ुदा जो वास्तो तो तौहीद पाण में पैदा कयो तौहीद पक्की तव्हांजी तॾहिं थींदी जॾहिं तबलीग जमात खे टाइम ॾींदो कहिड़ा कहिड़ा जो इरादो था कयो इंशाअल्लाह तबलीग में वेंदासीं तौहीद पक्की को यार ईमान जी वॾी हैसियत आहे ईमान जेकॾहिं न आहे अल्लाह जी ज़ात जो कसम हज क़बूल न आहिनि उमरा क़बूल न आहिनि निमाज़ा क़बूल न आहिनि ख़ैर ख़ैराता क़बूल न आहिनि तौहीद न आहे त को बि नेकी वारो अमल क़बूल न आहे अल्लाह जो वास्तो तो पाण में तौहीद पैदा कयो चओ इंशाअल्लाह कंदो महिनत तौहीद जी मां चवंदो आहियां हर वाइद में चवंदो आहियां यार तहां इख्तिलाफ हेॾे होॾे करे हसद साड़ कावड़ ख़त्म करे तहां सिर्फ़ पाण क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो पढ़ो छा ॻाल्हायो नथा वरी चवंदा साईं तहां वाहिबिन जो तर्जुमो ई फिरियल आहे कंहिंजो पढ़ो असां वारो तर्जुमो असांजो मञो ई नथा अरे अब्बा मां सभिनी खे चवंदो आहियां त साईं ताज मुद उमरोटीअ खे सभु मञींदा आहिनि अदा मञींदा आहिनि कनि न साईं कंबर वारो बि चए पियो मां साईं ताज मुद उमरोटीअ जो मुरीद आहियां तव्हां इहा क्लिप ॿुधी आहे न हाणे असां बि मञूं था त असां बि साईं ताज मुद उमरोटीअ जा मुरीद आहियूं हाले तशयत वारा बि मञींदा आहिनि साईं ताज मुद उमरोटीअ जी बुज़ुर्गी पोइ सभिनि जो यकीन आहे त साईं बुज़ुर्ग बराक आहे पोइ उन जो जेको तर्जुमो लिखियो पियो आहे उहो वठो हाले तशयत वारा बरेलवी हज़रात सभु इन तर्जुमे खे पढ़ो घरनि में या वरी जेको बि ॻोठ में हिकिड़ो पढ़ियल हुजे उन ते ड्यूटी रखो अदा मगरिब खां पोइ अदा इशा खां पोइ तो ते ड्यूटी आहे रोज़ रुकू क़ुर शरीफ़ जी तिलावत बि कर ऐं असांखे माना बि ॿुधाए साईं ताज मुद उमरोटीअ वारे ज़ुबान वारी इंशाअल्लाह ताला जॾहिं तव्हां सॼो क़ुरान मजीद माना सां ॿुधदौ या पढ़दौ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हक़ छा आहे नाहक छा आहे इंशाअल्लाह जॾहिं तव्हां में हक़ ऐं नाहक जी सुञाण थी पवंदी पोइ तव्हां हक़ वारो पासो वठदौ तव्हां दुनिया में बि आबाद त आख़िरत में बि तव्हांजा बेड़ा पार थींदा कंदो महिनत तर्जुमो त पढ़ो घटि में घटि तव्हां बि टोटी लॻा पिया जिਵੇਂ मुला आखन अरे मुला जो तोखे दरिया में धिको ॾियनि पोइ वेंदे मुला जो चवई त बिजलीअ में हथ विझ त पोइ वेंदे कुझु पंहिंजी बि हिम्मत कयो चओ इंशाअल्लाह माना क़ुरान शरीफ़ जी पढ़ंदासीं जो नंबर पहिरें ते तौहीद जो फिक्र कयो नंबर 2 ते नमाज़ जो फिक्र कयो चओ इंशाअल्लाह नमाज़ जा पाबंद थींदासीं कंदो महिनत अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बेनमाज़ी
क़यामत जे ॾियारे नबी से फरमायो फिरौन सां गॾु बीहंदो, अबू जेल सां गॾु बीहंदो, उतबे सां गॾु, शेबे सां गॾु, कारून सां गॾु, निमरूद सां गॾु। साईं जन फरमायो बेनमाज़नि जो मूंसां वास्तो ई नाहे, मुंहिंजनि असहाबनि आल बैतनि सां वास्तो ई नाहे। बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे काफ़िरनि सां गॾु जहन्नम जी बाहि जो बल बणंदो। अल्लाह जो वास्तो तो निमाज़ूं पैदा कयो पाण में। मस्जिदियूं वेचारियूं वीरान लॻियूं पयूं, रोवन थियूं, निमाज़ी लभनि नथा। ओ मुंहिंजा दोस्तो, तव्हां मस्जिदनि खे आबाद कंदव, अल्लाह तव्हांजा घर आबाद कंदो। कहिड़ा कहिड़ा जो इरादो था कयो, इंशाअल्लाह मस्जिदियूं आबाद कंदा, जो निमाज़ जा पाबंद थींदा। ऐं महिरबानी करे राग जो बाइकाट कंदो या बि महिनत। राग खां पाण खे बचायो, साज़ खां, मोबाइलन में राग उठायो, ट्रैक्टरन में राग खत्म कयो, गाड़ियन में राग खत्म कयो, कुरान शरीफ जी आवाज के बुलंद कयो। इंशाअल्लाह ॿई जान तव्हांजा आबाद थी पवंदा।